अस्सलाम वालेकुम, मां जावेद सुहाग। अॼु जंहिं टॉपिक ते आउं ॻाल्हाईंदुसि उहो यकीनन असां सभिनी सिंध वारनि जो आवाज़ु आहे। को बि शाइर तॾहिं मशहूरु थींदो आहे जॾहिं उनखे पढ़ण वारा हुजनि, ऐं को सिंगर तॾहिं मशहूरु थींदो आहे जॾहिं उनखे ॿुधण वारा हुजनि। विदाउट ॿुधण वारनि जे को बि आवाज़ु मशहूरु नथो थी सघे, इहा हूअं असांखे ख़बर आहे। असांजी सिंधी मौसीक़ी कहिड़ी जाइ ते पहुती आहे, इहा पूरी सिंध खे ख़बर आहे त सिंधी मौसीक़ीअ जो कहिड़ो हशर चल आहे ऐं कहिड़े हाल में आहे, इहा असांजी अव्हांखे ख़बर आहे। हींअर रिसेंटली हिकिड़ो जेको आहे मुद्दो हले पियो, उहो आहे मुमताज़ मौलाईअ, जंहिंखे आउं सिंगर त न चवां, आउं उनखे शाइर चई सघां थो, जंहिं हिकु ट्रेक चयो आहे। उहो ट्रेक बि चवंदा आहिनि त जहिड़ी शाइरी अहिड़ो आवाज़ु, साॻियो ई कमु आहे। न शाइरीअ जो को तुक न छा, वरी आवाज़ु बि ओहिड़ो। हाणे उहा जेको शाइरी आहे त बहरिया आओ, जेका मूं जेको ॿुधो बि आहे थोरो घणो, उन खां बाद में चए थो त डिफेंस से आओ, वरी आख़िर में कुझु एड कयो अथनि फेंस से, वॉट एवर जेको शाइरीअ जेका स्टैंडर्ड आहे, ऐं शाइरीअ जो स्टैंडर्ड ॾिसो त शाइरी आहे छा। बहरिया उहो जिते कामें ख़बर आहे त हंगामा बि थिया हुआ। हाणे बहरिया ऐं कराची में आहे को 3-4 कलाकनि जो सफ़र। हीअ असांजो सिंधी मौसीक़ीअ जो मयार ॾिसो, शाइरीअ जो मयार ॾिसो त शाइरी छा आहे। वरी ॻाइण वारे खे इहा ख़बर कोन्हे त हू छा ॻाए थो, छा शाइरी जो को स्टैंडर्ड आहे, न बिल्कुलु न। ख़ैर, ॻाइजी वई। हाणे उन खे कुझु क्राइटेरिया थियो, माण्हुनि आवाज़ु उथारियो त बाबा हिन सिंध जी ॻाल्हि कई आहे, छो जो सिंध असांखे मिठी आहे, सिंध असांखे प्यारी आहे। खणी असांजो पंहिंजो घर जो भाती बि जेकॾहिं सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कंदो त असां उन सां बि जेको आहे ॻाल्हाइणु ख़तमु कंदासीं, पर हाल सिंध जी वैधानियत जे लाइ विढ़णु बि शुरू कंदासीं। हाणे कुझु चंद अहिड़ा माण्हू जिन्हनि खे असां इज़त ॾेई मथे कयो आहे, ॿुधण वारनि मथे कयो आहे, उन्हनि हिकिड़ी कोटेशन आई त बाबा हाणे सिंध वारा चमके ते बंदूक हणनि था। मूंखे उन ते हैरत थी त उनखे सिंध एॾो मोहबत ॾिनी आहे, उनजी शाइरी जे स्टैंडर्ड जी। तव्हां ई मूंखे ख़बर आहे त छा आहे शाइरी जो स्टैंडर्ड आहे, त छो जो असां सिंध में शाइर बि उहो, ॻाइणो बि उहो, मौसीक़ार बि उहो। उन इहा ॻाल्हि कई, ॾुख थियो। उनजी का उहो जेकॾहिं उनखे ॿुधण वारा न हुजनि त उहो बि कुझु बि न आहे। उन खां ॿियो हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंजी का बि सिंधी, उनखे सिंधी सुठी ॻाल्हाइण बि कोन थी अचे, लेकिन चवंदा आहिनि त जिते वण बि न आहे उते कांडेरो बि वण आहे। उन चयो आहे त ॼटनि मां अची फाथा आहियूं। अफ़सोस थियो मूंखे, उन जुमिले लिखण ते अफ़सोस थियो। ऐं उनजो नाव नथो खणां, ज़रूरी न आहे उनजो नाव खणणु। ऐं उन जेको पंहिंजे प्रोग्राम में असां सिंधियुनि सां जेका जहिड़ी लैंग्वेज ॻाल्हाईंदो आहे, उन लैंग्वेज मां ख़बर पवंदी आहे त हू केतिरो अदबी माण्हू आहे या केतिरी उनखे सिंधी अचे थी। ॻाल्हि सुनी आहे त मूंखे सिर्फ़ु हैरत इन ॻाल्हि जी आहे त असांजी सिंधी मौसीक़ीअ या असांजी सिंधी शाइरी बसि इन ते पहुती आहे त बहरिया आओ, फलाणे हंधि आओ, कारा चश्मा पाओ। इहो असांजे सिंधी मौसीक़ीअ जो स्टैंडर्ड आहे, इहो मयार आहे। पोइ मां कॾहिं कॾहिं चुप थी वेंदो आहियां त मां हथु ॿधी चवां थो त अव्हां जे ॻाइण खां बहितर आहे अव्हां चुप करे वियो। असांखे पुराणियूं धुनूं पयूं आहिनि, असां शेख अयाज़ ॿुधी वठंदासीं, उस्ताद बुख़ारी ॿुधी वठंदासीं, ऐं इमदाद हुसैनी ॿुधी वठंदासीं, अदल सुमरो ॿुधी वठंदासीं, अयूब खोसो ॿुधी वठंदासीं। असांजा जेके पुराणा सिंगर आहिनि असां उनखे ॿुधी वठंदासीं। अव्हां इहे जेके कॉपी, हिकिड़ी धुन मशहूरु थी आहे उनखे खणी अव्हां पहुचो था, ख़ुदा रा ईअं न कयो। बाक़ी जिन्हनि खे असां मथे कयो आहे, अव्हां पंहिंजे ॿोलीअ जो सुधार या लफ़्ज़नि जी चूंड सुठी कयो त बहितर थींदो। बहरहाल, मूंखे हैरत आहे त अव्हां त सिर्फ़ु उन ते आवाज़ु उथारियो आहे त बाबा हीअ शाइरीअ जो कहिड़ो स्टैंडर्ड आहे, लेकिन अव्हां उबतो ई पंहिंजे चाहींदड़नि खे चई छॾियो त चमके जे बंदूक हणनि था, ॼट सभु आहिनि। वरी हिकु ॿियो हिकिड़ो बिलाल अलाए छा आहे, उन वरी चए थो त बाबा पहिरियां सिंधी ॿोली खे सम्झो। ख़ुदा रा पाण त सम्झो, अव्हां पंहिंजी लिखणी खे ॾिसो, ॻाल्हाइण खे ॾिसो। ख़ैर, सही सलामत, साथ सलामत, पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं पंहिंजी चवंदा आहिनि त ॿोलीअ सां मोहबत